रिघेकत सबब आलमी शोहरत माणींदड़ नसीर सुमरो 52 वरनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। नसीर सुमरो फिफड़नि जे आर्ज़े में मुब्तला हो। शिकारपुर वासी नसीर सुमरो रिघेकत सबब आलमी सतह ते शोहरत माणी। नसीर सुमरो 1974 में शिकारपुर शहर के एक गरीब घराने में जन्म वरतो हो। शिकारपुर में खबरवां सां शेयर कयूं पिया। रिघेकत सबब आलमी शोहरत माणींदड़ नसीर सुमरो 52 वरनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। नसीर सुमरो फिफड़नि जे आर्ज़े में मुब्तला हो। शिकारपुर वासी नसीर सुमरो रिघेकत सबब आलमी सतह ते शोहरत माणी। नसीर सुमरो 1974 में शिकारपुर शहर के एक गरीब घराने में जन्म वरतो। नसीर सुमरो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की दावत ते दुबई भी वियो हो, जिते हू मोहतरमा की सालगिरह में शरीक थियो हो। रिघेकत सबब आलमी शोहरत माणींदड़ नसीर सुमरो लाडाणो करे वियो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। नसीर सुमरो लाडाणो करे वियो आहे। रिघेकत सबब आलमी शोहरत माणींदड़ नसीर सुमरो लाडाणो करे वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था वहीद बिरोही खां। वहीद, छा तफ़सील आहिनि वधीक? अफ़सोसनाक ख़बर है। रिघेकत सबब आलमी शोहरत माणींदड़ शिकारपुर वासी है 52 वरनि जो नसीर सुमरो साज तकलीफ़ सबब जेका लाडाणो करे वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त नसीर सुमरो दुनिया जे 2 नंबर रिघेकत वारो जेको आहे शख़्सियत हो। शिकारपुर वासी नसीर सुमरो शिकारपुर के नबीशा पाड़े में पंहिंजे घर में जेको आहे फौत थियो ऐं गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेको साज तकलीफ़ सबब जेको आहे उहो सख़्तु तकलीफ़ में हुयो ऐं केतिरे अरसे खां बीमार घर में पियल हो ऐं घुमण फिरण खां बि लाचार हो। पर तंहिं बावजूद भी जेको आहे उहो एम्बुलेंस में शहर जॾहिं जेकर बदमनीअ जे हवाले सां जेकर कोई एहतजाज थींदो त हुन में कोशिशि कंदो हो शिरकत करे। एम्बुलेंस में हुजण जे बावजूद भी जेको आहे बदमनी ते ॻाल्हाईंदो रहियो। मां ॿुधाईंदो त पाकिस्तान जी तारीख़ में जेके माण्हू जेको आहे एजाज़ हासिल कंदड़ नसीर सुमरे जो तालुक जेको आहे शिकारपुर शहर सां ई आहे। 1974 में उनजो जेको आहे जनम थियो। शिकारपुर जे एक गरीब घराने में उन जनम वरतो ऐं कद में जेको आहे मुसलसल उनजो इज़ाफ़ो थियण सबब उनखे मुश्किलातुनि खे बि जेको आहे मुंहुं ॾियणो पियो ऐं स्कूल खां वठी कॉलेज ताईं मुसलसल जेको आहे कद में इज़ाफ़ो थियण जे करे उनखे पोयों बेंच में जेको आहे विहारींदा वेंदा हुया ऐं उन कट ते सुम्हण जे बदिरां उन लाइ जेको आहे काट जो जेको आहे सिंदूर ठाराए वियो ऐं उन ग्रेजुएशन करण खां पोइ मुसलसल जेको आहे नौकिरी बि तलाश कंदो रहियो। मां ॿुधाईंदो हलां त हुन लाइ ॿुधायो थो वञे त PI में जेको आहे उहो जॉब बि कंदो ऐं काफ़ी गुज़िरियल केतिरनि महीननि खां घर में जेको आहे लाचारी ऐं बीमारी सबब घर में जेको आहे पियल रहियो। जी ठीक है, वॾी महिरबानी वहीद अपडेट करण जे लाइ।